नाज़रीन अवांखे आॻिर कंदासीं पढ़ी वसी बिलावल भुट्टो सरदारी टे मुल्की सीरीज़ खटण ते क़ौमी टीम खे वाधायूं ॾिनियूं आहिनि। बिलावल भुट्टो सरदारी जो चवणु आहे त असम में बहितरीन टीम वर्क कामयाबी जी कुंजी आहे। हुन चयो त रांदीगरनि जी महिनत ऐं शानदार कारकर्दगी वाखण जोगी आहे। ख़बर के हवाले से अवांखे आगाह कंदासूं पढ़े वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी टे मुल्की सीरीज़ खटण ते क़ौमी टीम के वाधायूं ॾिनियूं आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त अज़्म ऐं बहितरीन टीम वर्क कामयाबी जी कुंजी आहे। हुन चयो त रांदीगरनि जी महिनत ऐं शानदार कारकर्दगी वाखाण जोगी आहे। ख़बर आवाज़ शेयर कई पिया पढ़ी वसी बिलावल भुट्टो सरदारी टे मुल्की सीरीज़ खटण ते क़ौमी टीम खे वाधायूं ॾिनियूं आहिनि। बिलावल भुट्टो सरदारी जो चवणु आहे त असम में बहितरीन टीम वर्क कामयाबी जी कुंजी आहे। हुन चयो त रांदीगरनि जी महिनत ऐं शानदार कारकर्दगी वाखाण जोगी आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी टे मुल्की सीरीज़ खटण ते क़ौमी टीम खे वाधायूं ॾिनियूं आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त अज़्म ऐं बहितरीन टीम वर्क कामयाबी जी कुंजी आहे। हुन चयो त रांदीगरनि जी महिनत ऐं शानदार कारकर्दगी वाखाण जोगी आहे।